सवाल शेरल ॿ टे पंध कया आहिनि तव्हांजे ई रूंडे जे विच में ॻाल्हियूं करण जे लाइ। पर बाबा साईं अव्हां छा था चाहियो? सवाल मुंहिंजो इन मामले में तव्हांजे मथां को बि ज़ोर न आहे। बाबा साईं ॻाल्हियूं कबियूं आहिनि उन्हनि सां जिन में इंसानियत हुजे, फज़ीलत हुजे, एतबार हुजे, त वरी बि कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो, न को धोखो ॾींदे। पर बाबा साईं इन रूंडे जे रग रग में धोखो भरियल आहे, सो इन सां ॻाल्हियूं करे छा कंदासीं? रूंडे जो ज़िमो शेरल खणे थे ऐं सवाल जेकॾहिं शेरल विच में अचे थो त पोइ इहो एतबार जोॻो माण्हू आहे। बाबा बराबरि मञा थो त शेरल एतबार जोॻो माण्हू आहे, हुनजी ॻाल्हियुनि ते एतबार करे सघिजे थो। पर इहो शेरल हिन ॻोठ में केतिरा ॾींहं रहंदो? आख़िर त ॻोठ वापसि वेंदो, ऐं जीअं इहो ॻोठ वापसि वेंदो त वरी इहो रूंडो पंहिंजूं शरारतूं शुरू कंदो, छो त शरारतुनि खां सवाइ इहो मुड़ंदो ई कोन। इन लाइ चवां थो बाबा साईं त मूं ते कुझु ज़ोर न रखिजो। सवाल मूं चयो न, मुंहिंजो इन मामले ते तव्हांजे मथां को बि ज़ोर न आहे। जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पोइ कंहिंसां बि ॻाल्हियूं करण जो को बि फ़ाइदो न आहे। बाबा साईं ॿी ॻाल्हि त हाणे इहो जाबर जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं चढ़ियो मुअल हूंदो, इन सां हाणे काबिरियाई त न थींदी। सवाल जाबिर जे मथां रहम करण जे लाइ मां तव्हांजे मथां को बि ज़ोर नथो रखां। तव्हांखे पूरी इजाज़त आहे, तव्हां पंहिंजो पलांद ॻाए वॼाए वठी सघो था। सो त रूंडे खे माफ़ करणु मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे ज़िंदगी जी वॾे में वॾी ग़लती हूंदी। वधीक त तव्हां पाण सियाणा आहियो, मां तव्हां ते को बि ज़ोर नथो रखी सघां। सोट मां सम्झां थो त इहो रूंडो पंहिंजी हरकतुनि खां कॾहिं बि न मुड़ंदो, पर उनजी ज़िमेदारी शेरल ई मुराद खईं आहे। उहे सुरीला आहिनि, उन्हनि जे मथां भरोसो करे सघिजे थो। सोट मां मञा थो शेरल वारा भरोसे जे लाइक़ु आहिनि, पर रूंडो त उन्हनि सां बि धोखो कंदो। आख़िरी चकर इन रूंडे खे माफ़ी ॾेई ॾिसूं था, उन खां पोइ रूंडे जी सज़ा सिर्फ़ मौत हूंदी, मौत। असां खां वॾी ग़लती थी वई सोट। जेकॾहिं गुलशेर जी जॻह ते असां रूंडे खे पूरो करे छॾियो आहे न त सॼो मसइलो ई हल थी वञे। सोट ने रूंडे खे पाण त माफ़ करे चुका आहिनि, पर अञा रूंडे जे मथां सावल ऐं सिकू जो पलांद रहियल आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इहे ॿई रूंडे खे केतिरो था रेड़े। सोट जेकॾहिं उन्हनि मथां तव्हांजो ज़ोर रहियो न त हू कॾहिं बि पुछी कोन सघंदा। सोट उहे पंहिंजे फ़ैसिले जे लाइ आज़ादु आहे, मां उन्हनि ते को बि ज़ोर न रखंदुसि। हा, बाक़ी उन्हनि जे विच में ॻाल्हियूं ज़रूरु कराईंदुसि, ऐं जॾहिं उन जा ॾोह ॾंड रूंडे जे मथां साबित थिया त पोइ इहो रूंडो सॼी ज़िंदगी सिधो थी न सघंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।